तव्हां बि त भता खोरी इलाज ते करो था। अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां अॼु पंहिंजो अदाकार काज़ी अब्दुल सत्तार ऐं हमां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग। जी हाँ दोस्तों, मां पंहिंजे हिन यूट्यूब चैनल सत्तार काज़ी व्लॉग में आयल तमामु दोस्तनि खे भलीकार चवां थो, भली करे आया, जी जी करे आया, सदाईं ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जियां टेकंदा टिड़ंदा रहो। जी हाँ दोस्तों, हींअर असीं ॻाल्हि कयूं पिया सीरियल सिंध टीवी ते हलंदड़ बेहतरीन सीरियल सिज गिरण। जी हाँ, सिज गिरण जी अचण वारी जेकी किस्त आहे 8 त हली चुकी आहे, जेका 8वां का मिस थी वई आहे, उन बाबति अव्हांखे मां बेहतरीन अपडेट ॾींदुसि ऐं अचण वारी की जेका किस्त आहे उहा ईंदी 9 जेका राति हलंदी, अव्हां उनखे ॾिसी सघंदव। ऐं जन जन दोस्तनि खे मां हींअर गुज़ारिश कंदुसि, जेके दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते न्यू आहिनि उन्हनि दोस्तनि खे इहा गुज़ारिश कयां थो त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे वठो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे भी दबाए छॾो त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि पहिरीं प्यारनि ताईं आसानी पहुची सघे ऐं अव्हां खे मिले हिकिड़ी बेहतरीन अपडेट जेका अव्हां चाहींदा आहियो, जेका अव्हां खे खपे पई। त दोस्तों, हींअर असीं ॻाल्हि कयूं पिया सिज गिरण जी। जी हाँ, सिज गिरण तमामु हिकिड़ी बेहतरीन स्टोरी आहे ऐं जेका हिन जो लिखणी जेका तमामु ज़बरदस्त आहे, जेके हिन में अदाकार कमु करे पिया कनि पिया उहे बि तमामु ज़बरदस्त अदाकार ऐं पुराना अदाकार, सीनियर अदाकार असलम भुट्टो। जी हाँ, ऐं हुन खां अलावा अहमद मेमण, रऊफ़ कंदर साहब ऐं मानूर ऐं हुन खां अलावा ॿिया बेहतरीन अदाकारनि में कमु करनि था पिया, जेके ॾिसण वटि आहे ड्रामो। पर बदकिस्मतीअ सां हिन ड्रामे खे जेका ॿाहिराड़ी जा माण्हू, जेके ॻोठनि जा उहे माण्हू हिन ड्रामे खे नथा ॾिसनि। जी स्टोरी तमामु शहर जे लेवल ते ठहियलु आहे ऐं हिकु नशाई आहे जेको हीरोइनी जेको आइस पीए थो पियो, उनजो ख़ानदान कहिड़े जेको आहे हालातनि जे वर चढ़ी वञे थो ऐं उन जेको धीअरूं आहिनि उहे कीअं थी थियूं गुज़ारनि। उन जूं धीअरूं आहिनि नशईअ जूं 3, हिकु बाजी जे नाले जो नालो अञा ताईं शो न थियो आहे, ऐं ॿी जेका आहे नीलम ऐं 3 आहे ज़रका। उन्हनि वटि हिकिड़ो कमु कंदड़ मुलाज़िम जेको उन्हनि खे अधी अधी बाजी बाजी करे सॾे थो पियो, राजू। जी हाँ, उन्हनि पंहिंजे ॻोठ जो हिकिड़ो राजू बेहतरीन जेको आहे कैरेक्टर उहो बि आहे, उहो हींअर जेल में आहे ऐं जेल में बाजी हुनखे छॾाइण जी वधि में वधि कोशिशि करे थी। जेको शुरूआती 4 किस्त में उनको खून करे वितो हुयो, पंहिंजी बाजीअ ते जेके इल्ज़ाम लॻाइण वारी जेके ॻाल्हियूं जे करे उन्हनि खे जेल उमारियो वियो। ऐं हिन में जेको आहे बब्बन शाह अचे थो ऐं जेको आहे उहो सारो गेम सैयदनि ते ठहियलु आहे। बदकिस्मती जेके डायरेक्टर आहिनि उहे बि पंहिंजो शिराज शाह उहे बि सैयदी आहिनि ऐं तमामु हिकिड़ो बेहतरीन स्टोरी पीरनि ते, जेके पीर अंदरूनी सतह ते जेके कमु करनि था पिया। ऐं जेको अहमद मेमून हिन में अदा वॾे जो कैरेक्टर करे थो पिए, बब्बन शाह नंढो कैरेक्टर, ऐं हुन शाह मीर शाह उहो बि तमामु बहितरीन हिकिड़ो आर्टिस्ट आहे असांजो रोड़ी जो, उहो कमु करे पियो हिन में। ऐं तमामु बहितरीन जेको आहे ड्रामो आहे, ॾिसण वटां आहे ऐं पब्लिक खे इन जी का बि मोट नथी मिले। इन जा व्यूज़ तमामु घणा घटि अचनि था पिया ऐं माण्हू इनखे तमामु घणो नथा ॾिसनि ऐं घटि ॾिसनि था पिया। इनखे जी वजूहात इहा आहे जो हीअ शहर जी स्टोरी आहे, जेके माण्हू हिनखे नथा ॾिसनि ऐं अहिड़े वर चढ़ी वई आहे। त मां अव्हां दोस्तनि ते जेका इहा अपडेट पहुचायां पियो। ऐं हींअर जेका आहे नीलम ऐं ज़रका आहे जेका असलम जे प्यार में मुब्तला आहे, जेका असलम खां बग़ैर रही नथी सघे ऐं पंहिंजी भेणनि खे ॿुधाए थी पई। ॿिए पासे जेको ज़रकारनि जो पीउ आहे नशाई जमाल, उहो अचे थो पियो, धीअरूं उनखे वठी अचनि थियूं सम्झाए करे, पर हू नशाई माण्हू आहे ऐं उहो नथो चाहे, उनजो ज़मीर नथो गवारा करे त मां हिते रही पंहिंजे धीअरुनि जे मथां बोझ थियां ऐं मां हितां निकिरी वञा त मुंहिंजो निकिरी वञण ई मुंहिंजे लाइ तमामु घणो बहितरु रहंदो। ऐं उहो घर छॾे हले वञो, जंहिंजे करे बाजीअ ऐं नीलम उहे ख़त पढ़नि थी पियूं। ख़त पढ़ण में उन्हनि जो इहो त बाजी चवंदी आहे त असांखे इहो पहिरें अंदाज़ो हो त बाबा हिते कोन रहंदो ऐं असांजो हीउ घर छॾे हलियो वेंदो। त हुन खां अलावा जेका ज़रका खे सम्झाइण वारी बाजी, उहो हुनखे सम्झाए थी पई त तूं जेका तोखे प्यार ऐं मुहबत जेको इश्क चढ़ियल आहे उहो
बेकार आहे ऐं उहो माण्हू जेको असल में आहे उहो भरोसेमंद न आहे, तूं बहितर आहे त उनजी पथर छॾे ॾे, असीं तुंहिंजी भलाईअ में आहियूं, असीं नथा चाहियूं त तूं अहिड़े माण्हू सां शादी कर जंहिंजे करे तुंहिंजी ज़िंदगी तबाह थिए। जंहिं ते ज़रकारनि ते भड़की कावर में चए थी पई त मां पंहिंजो भलो बुरो सोचे सघां थी, मां नौजवान आहियां, अक़लमंद पढ़ियल आहियां ऐं मूंखे भले बुरे जी सभ जी तामीज़ ऐं ख़बर आहे। ऐं दोस्तो हुन ॿिए पासे जेको आहे वबन शाह वारा के माण्हूअ खे उतां अगवा करे अचनि था पिया, जंहिंजे करे उन्हनि जेको शामिर शाह उनखे अगवा करे विहारे थो पियो ऐं जेको हिकिड़ो कैरेक्टर आहे मूसा जेको उन्हनि वटि क़ैद करे उन्हनि खे रखे थो पियो। ऐं होॾां वॾो साईं जेको आहे ऐं ॿियो हिकिड़ो कैरेक्टर आहे नूरदीन नूरदीन जेको आहे उन खे फ़ोन करे चए थो त इहो माण्हू हमरा जेको असांजो छॾे ॾियो, पर इहो छॾनि नथा ऐं उन बारे में वीचार ॻाल्हि करनि था पिया। ऐं होॾां जेका आहे बाजी जेको राजू जे जेल में ॿधल आहे उनखे छॾाइण जी वधि में वधि कोशिशि करे थी, उन वटि मिलणु वञे थी, उनखे आदत ऐं दिलजाऊं इहे ॾिए थी पई। बहरहाल तमामु हिकिड़ी बहितरीनु स्टोरी आहे ऐं माण्हू हिनखे मोट नथा ॾियनि ऐं हिकिड़ी बहितरीनु स्टोरी आहे। अव्हां बि हिन ड्रामे खे ॾिसो, अव्हांखे बि हीउ ड्रामो तमामु घणो पसंदि ईंदो। हिकिड़ी स्टोरी जेका सबक़ामेज़ स्टोरी आहे, जेके नशाई जेके आइस पीअनि था पिया, जेके असांजे मुल्क जो असांजी आइस खपाइण वारा जेके आहिनि असांजा वेड़ा तबाह करनि था, बर्बाद करनि था पिया, उन्हनि जे लाइ ही पैगाम आहे। उन्हनि दोस्तनि जे लाइ जेके नौजवान न्यू दोस्त हींअर पूरे असांजे पाकिस्तान में पूरी दुनिया में आइस जेको आहे नौजवान लही पिया आहिनि, जेको आइस जो को बि इलाज न आहे ऐं जंहिंजे करे ही बाबा बुज़ुर्ग बि आइस पीए थो पिए। उन्हनि जो जेको गंद कचिरो ॿारे या वरी अगरि उहे मिलियो ठीकु आहे, न त पोइ घर जा टपड़ जेको आहे घर जा जेको आहे सामान विकिणी करे पंहिंजो उहो आइस वारो जेका बिदत आहे उहो पूरी कनि था पिया। ऐं जेको आहे तमामु मतिलबु बहितरीनु स्टोरी आहे, ॾिसण वटां आहे। तॾहिं मां हर वीडियो में अव्हां दोस्तनि खे हिकिड़ो मैसेज ॾींदो आहियां त पंहिंजे बचड़नि ते पंहिंजे ॿारनि ते नज़रसानी कंदा कयो। अहिड़े माहौल खां अहिड़नि दोस्तनि संगत खां पंहिंजी औलाद खे, पंहिंजे नियाणियुनि खे, पंहिंजे बचड़नि खे, पंहिंजे पुटड़नि खे, पंहिंजे भाइरुनि खे परे रखंदा करो त अहिड़ो माहौल उन्हनि खे न मिले। अल्लाह न करे अहिड़ी का औलाद कंहिंजी ख़राब थी वञे ऐं आइस ते लही पवे। दोस्तो तमामु हिकिड़ो बहितरीनु हिकिड़ो स्टोरी आहे, तमामु ॾिसण वठां हिकिड़ो मैसेज आहे जेको अव्हां हिनखे ॾिसंदो त मां इनशाअल्लाह सबक़ हासिल कंदव। ऐं मां त चाहींदो आहियां त असां एॾे क़िस्म जी जेको आहे स्टोरियूं अव्हां ताईं अव्हां दोस्तनि ॾिसंदड़नि ताईं पहुचायूं त जीअं असांजो जेको आहे मुल्क असांजो जेका सिंध इन्हनि जेको आहे शयुनि खां पाक रहे, साफ़ रहे। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो। इहा ई मुंहिंजी दुआ हूंदी आहे अव्हां दोस्तनि जे लाइ, पहिरीं प्यारनि जे लाइ। त चवंदो आहियां जुदा न फिदा, पाकिस्तान ज़िंदाबाद। पंहिंजो ख़्यालु रखो, पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु रखो, पंहिंजे नियाणियुनि खे आला मां आला तालीम ॾियारो ऐं सुठो माहौल ॾियो, सुठी तरबियत ॾियो पंहिंजी औलाद खे। ऐं पाण बि जेको आहे न नेकी वारे तरफ़ गामज़न रहो ऐं मुतवजा रहो उन पासे। ऐं जेका पंहिंजो 5 वक़्त नमाज़ पढ़ण जी जेको अव्हांखे ईअं सम्झो त पाबंदी कंदा कयो। ऐं हुन खां अलावा जीअं हींअर रमज़ान शरीफ़ जो महीनो हले थो पियो ऐं बख़्शिश जो महीनो आहे ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु हिकिड़ो महीनो मग़फ़रत वारो महीनो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त असां बदकिस्मत आहियूं जेकॾहिं असीं अहिड़े बख़्शिश वारे महीने में पंहिंजी बख़्शिश ऐं मग़फ़रत न घुरूं, पोइ जहन्नम जे हवाले थी वेंदासीं। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन मां जेका अव्हां बख़्शिश हासिल कयो, इहो मौक़ो अव्हां जे लाइ। ऐं तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो। इहा ई मुंहिंजी अव्हां दोस्तनि जे लाइ दुआ आहे। त दोस्तो वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो जे लाइ। मां तव्हां दोस्तनि जो तमामु थोराईंदो आहियां, अञा जेकॾहिं को दोस्त मुंहिंजो हिन वीडियो में अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त उन दोस्त खे मां इहा गुज़ारिश कंदुसि त जल्दी में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे वठे। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे बि दॿाए छॾे त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि ताईं, अव्हां पहिरीं प्यारनि ताईं आसानी मिली सघे। त दोस्तो हींअर असीं ॻाल्हि बि कईसीं जेका सीरियल आहे सिज गिरण। जी हाँ, सिंध टीवी जी
उहे तमामु बहितरीनु जेको सीरियल हलनि थो पियो, जेके तमामु इंडिया जे ड्रामनि खे कॉपी करे रखियो वञे थो पियो। जीअं चंड ग्रहण मशहूरु थियो, हींअर सिज ग्रहण आहे। सिज ग्रहण हिकिड़ो अॻु में बि जेको आहे उहो हली चुको आहे PTV ते, तमामु बहितरीनु हिकिड़ो ड्रामो हो। उहो बि उन में बि इहे साॻई एक्टर हुया, थोरा थोरा चेंज आहिनि बहरहाल, ऐं तमामु बहितरीनु हिकिड़ो ड्रामो इहो अव्हांखे ॾिसण में मिलियो आहे। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टेकंदा टहंदा रहो। ॻाल्हि कयूं पिया सीरियल सिंध TV ते हलंदड़ बहितरीनु सीरियल सिज ग्रहण। जी हा, सिज ग्रहण जी अचण वारी जेकी किस्त आहे 8 त हली चुकी आहे, जेका 8वां खां मिस थी वई आहे। उन बाबति अव्हांखे मां बहितरीनु अपडेट ॾींदुसि, ऐं अचण वारी जेका किस्त आहे उहा ईंदी 9 जेका राति हलंदी, अव्हां उनखे ॾिसी सघंदव। ऐं जन जन दोस्तनि खे मां हींअर गुज़ारिश कंदुसि, जेके दोस्त मुंहिंजे चैनल ते न्यू आहिनि उन्हनि दोस्तनि खे इहा गुज़ारिश कयां थो त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे वठो। सब्सक्राइब करण खां पोइ बेल आल बटन खे बि दॿाए छॾो, त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अव्हां दोस्तनि पहिरीं प्यारनि ताईं आसानी पहुची सघे, ऐं अव्हांखे मिले हिकिड़ी बहितरीनु अपडेट जेका अव्हां चाहींदा आहियो, जेका अव्हांखे खपे पई। त दोस्तो हींअर असीं ॻाल्हि कयूं पिया सिज ग्रहण जी। जी हा, सिज ग्रहण तमामु हिकिड़ी बहितरीनु स्टोरी आहे, ऐं जेका हिन जो लिखणी जेका तमामु ज़बरदस्त आहे। जेके हिन में अदाकार कमु करे कनि पिया उहे बि तमामु ज़बरदस्त अदाकार, ऐं पुराणा अदाकार, सीनियर अदाकार असलम भुट्टो। जी हा, ऐं हुनखां अलावा अहमद मेमण, रऊफ़ कंदर साहिबु, ऐं मानूर, ऐं हुनखां अलावा ॿिया बहितरीनु अदाकारनि में कमु करनि था पिया, जेके ॾिसण वटि आहे ड्रामो। पर बदकिस्मतीअ सां हिन ड्रामे खे जेका ॿाहिराड़ी जा माण्हू, जेके ॻोठनि जा उहे माण्हू हिन ड्रामे खे नथा ॾिसनि। जी स्टोरी तमामु शहर जे लेवल ते ठहियल आहे, ऐं हिकु नशाई आहे जेको हीरोइनी जेको आइस पीए थो पियो, उनजो ख़ानदान कहिड़े जेको आहे हालातनि जे वर चढ़ी वञे थो, ऐं उन जेको धीअरूं उहे कीअं थी थियूं गुज़ारनि, उन जूं धीअरूं आहिनि नशईअ जूं 3, हिकु बाजी जे नाले, जंहिंजो नालो अञा ताईं शो न थियो आहे, ऐं ॿी जेका आहे नीलम, ऐं 3 आहे ज़रका। उन्हनि वटि हिकिड़ो कमु कंदड़ मुलाज़िम जेको उन्हनि खे अधी बाजी बाजी करे छॾे थो पियो, राजू। जी हा, उन्हनि पंहिंजे ॻोठ जो हिकिड़ो राजू बहितरीनु जेको आहे कैरेक्टर उहो बि आहे। उहो हींअर जेल में आहे, ऐं जेल में बाजी उनखे छॾाइण जी वधि में वधि कोशिशि करे थी, जेको शुरूआती 4 किस्त में उनको खून करे वितो हुयो पंहिंजी बाजीअ ते। जेके इल्ज़ाम लॻाइण वारी जेकी ॻाल्हियूं जे करे उन्हनि खे जेल उमारियो वियो, ऐं हिन में जेको आहे बब्बर शाह अचे थो, ऐं जेको आहे उहो सारो गेम सैयदनि ते ठहियल आहे। बदकिस्मती जेके डायरेक्टर आहिनि उहे बि पंहिंजो शिराज शाह, उहे बि सैयदी आहिनि, ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु स्टोरी पीरनि ते, जेके पीर अंदरूनी सतह ते जेके कमु करनि था पिया। ऐं जेको अहमद मेमून हिन में अदा वॾे जो कैरेक्टर करे थो पियो, बबन शाह नंढो कैरेक्टर, ऐं हुनमां शाह मीर शाह उहो बि तमामु बहितरीनु हिकिड़ो आर्टिस्ट आहे असांजो रोड़ी जो, उहो कमु करे पियो हिन में। ऐं तमामु बहितरीनु जेको आहे ड्रामो आहे, ॾिसण वटां आयो, ऐं पब्लिक खे इन जी का बि मोहत नथी मिले। इन जा व्यूज़ तमामु घणा घटि अचनि था पिया, ऐं माण्हू हिनखे तमामु घणो नथा ॾिसनि, घटि ॾिसनि था पिया हिनखे। जो वजूहात इहा आहे जो हीअ शहर जी स्टोरी आहे, जेके माण्हू हिनखे नथा ॾिसनि, ऐं अहिड़े वर चढ़ी वई आहे। त मां अव्हां दोस्तनि ते जेका अपडेट पहुचायां पियो। ऐं हींअर जेका आहे नीलम ऐं ज़रका आहे जेका असलम जे प्यार में मुब्तला आहे, जेका असलम खां बग़ैर रही नथी सघे, ऐं पंहिंजी भेणनि खे ॿुधाए थी पई। ॿिए पासे जेको ज़रकारनि जो पीउ आहे नशाई जमाल, उहो अचे थो पियो, धीअरूं खे वठी अचनि थियूं सम्झाए करे, पर हू नशाई माण्हू आहे, ऐं उहो नथो चाहे, उनजो ज़मीर नथो गवारा करे त मां हिते रही पंहिंजे धीअरुनि जे मथां बोझ थियां, ऐं मां हितां निकिरी वञा त मुंहिंजो निकिरी वञण ई मुंहिंजे लाइ तमामु घणो बहितरु रहंदो। ऐं उहो घरु छॾे हले वञो, जंहिंजे करे बाजी ऐं नीलम उहे ख़त पढ़नि थी पियूं। ख़त पढ़ण में उन्हनि जो इहो त बाजी चवंदी आहे त असांखे इहो पहिरें अंदाज़ो हो त बाबा हिते कोन रहंदो, ऐं असांजो हीउ घरु छॾे हलियो वेंदो।
त हुनखां अलावा जेका ज़रका खे सम्झाइण वारी भाॼी उहो हुनखे सम्झाए थी पई त तूं जेका तोखे प्यार ऐं मुहबत जेको इश्क चढ़ियल आहे उहो बेकार आहे ऐं उहो माण्हू जेको असलम आहे उहो भरोसेमंद न आहे तूं बहितर आहे त हुनजी पथर छॾे ॾे असीं तुंहिंजी भलाई में आहियूं असीं नथा चाहियूं त तूं अहिड़े माण्हू सां शादी कर जंहिंजे करे तुंहिंजी ज़िंदगी तबाह थिए जंहिं ते ज़रकारनि ते भड़की कावर में अचे थी पई त मां पंहिंजो भलो बुरो सोचे सघां थी मां नौजवान आहियां अक़लमंद पढ़ियल आहियां ऐं मूंखे भले बुरे जी सभ जी तामीज़ ऐं ख़बर आहे ऐं दोस्तो हुन ॿिए पासे जेको आहे वबन शाह वारा के माण्हूअ खे उतां अगवा करे अचनि था पिया जंहिंजे करे उन्हनि जेको शामिर शाह हुनखे अगवा करे विहारे थो पियो ऐं जेको हिकिड़ो कैरेक्टर आहे मूसा जेको उन्हनि वटि क़ैद करे उन्हनि खे रखे थो पियो ऐं होॾां वॾो साईं जेको आहे ऐं ॿियो हिकिड़ो कैरेक्टर आहे नूरदीन ऐं नूरदीन जेको आहे उन्हनि खे फ़ोन करे चए थो त इहो माण्हू हमरा जेको असांजो छॾे ॾियो पर इहो छॾनि नथा ऐं उन बारे में वीचार ॻाल्हि करनि था पिया ऐं होॾां जेका आहे बाजी जेको राजू जे जेल में ॿधल आहे उनखे छॾाइण जी वधि में वधि कोशिशि करे थी हुन वटि मिलणु वञे थी उनखे आदत ऐं दिलजाऊं इहे ॾिए थी पई बहरहाल तमामु हिकिड़ी बहितरीनु स्टोरी आहे ऐं माण्हू हिनखे मोट नथा ॾियनि ऐं हिकिड़ी बहितरीनु स्टोरी आहे अवां बि हिन ड्रामे खे ॾिसो अव्हांखे बि हीउ ड्रामो तमामु घणो पसंदि ईंदो हिकिड़ी स्टोरी जेका सबक़ आमेज़ स्टोरी आहे जेके नशाई जेके आइस पीअनि था पिया जेके असांजे मुल्क जो असांजी आइस खपाइण वारा जेके आहिनि असांजा वेड़ा तबाह करनि था बर्बाद करनि था पिया उन्हनि जे लाइ ही पैगाम आहे उन्हनि दोस्तनि जे लाइ जेके नौजवान न्यू दोस्त हींअर पूरे असांजे पाकिस्तान में पूरी दुनिया में आइस जेको आहे नौजवान लही पिया आहिनि जेको आइस जो को बि इलाज न आहे ऐं जंहिंजे करे ही बाबा बुज़ुर्ग बि आइस पीए थो पिए उन्हनि जेको गंद कचिरो ॿारे या वरी अगरि उहे मिलियो ठीकु आहे न त पोइ घर जा टपर जेको आहे घर जा जेको आहे सामान विकिणी करे पंहिंजो आइस वारो जेका बिदत आहे उहो पूरी कनि था पिया ऐं जेको आहे तमामु मतिलबु बहितरीनु स्टोरी आहे ॾिसण वटां आहे तॾहिं मां हर वीडियो में अवां दोस्तनि खे हिकिड़ो मैसेज ॾींदो आहियां त पंहिंजे बचड़नि ते पंहिंजे ॿारनि ते नज़रसानी कंदा कयो अहिड़े माहौल खां अहिड़नि दोस्तनि संगत खां पंहिंजी औलाद खे पंहिंजे नियाणियुनि खे पंहिंजे बचड़नि खे पंहिंजे पुटड़नि खे पंहिंजे ॿाहिरुनि खे परे रखंदा करो त अहिड़ो माहौल उन्हनि खे न मिले अलाह न करे अहिड़ी का औलाद कंहिंजी ख़राब थी वञे आइस ते लही पवे दोस्तो तमामु हिकिड़ो बहितरीनु हिकिड़ो स्टोरी आहे तमामु ॾिसण वटां हिकिड़ो मैसेज आहे जेको अव्हां हिनखे ॾिसंदो त मां इनशाअल्लाह सबक़ हासिल कंदव ऐं मां त चाहींदो आहियां त असां एॾे क़िस्म जी जेको आहे स्टोरियूं अव्हां ताईं अव्हां दोस्तनि ॾिसंदड़नि ताईं पहुचायूं त जीअं असांजो जेको आहे मुल्क असांजो जेका सिंध इन्हनि जेको आहे शयुनि खां पाक रहे साफ़ रहे तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानियूं अलाह करे ख़ुशि हुजो आबाद हुजो हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो इहा ई मुंहिंजी दुआ हूंदी आहे अव्हां दोस्तनि जे लाइ पहिरीं प्यारनि जे लाइ त चवंदो आहियां जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद पंहिंजो ख़्यालु रखो पंहिंजे बचड़नि जो ख़्यालु रखो पंहिंजे नियाणियुनि खे आला मां आला तालीम ॾियारो ऐं सुठो माहौल ॾियो सुठी तरबियत ॾियो पंहिंजी औलाद खे ऐं पाण बि जेको आहे न नेकी वारी तरफ़ गामज़न रहो ऐं मुतवजा रहो उन पासे ऐं जेका पंहिंजो 5 वक़्त नमाज़ पढ़ण जी जेको अव्हांखे ईअं सम्झो त पाबंदी कंदा कयो ऐं हुन खां अलावा जीअं हींअर रमज़ान शरीफ़ जो महीनो हले थो पियो ऐं बख़्शिश जो महीनो आहे ऐं तमामु हिकिड़ो बहितरीनु हिकिड़ो महीनो मग़फ़रत वारो महीनो आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त असां बदकिस्मत आहियूं जेकॾहिं असीं बख़्शिश वारे महीने में पंहिंजी बख़्शिश ऐं मग़फ़रत न घुरूं पोइ जहन्नम जे हवाले थी वेंदासीं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त इन मां जेका अव्हां बख़्शिश हासिल कयो इहो मौक़ो अव्हां जे लाइ ऐं तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी अलाह करे ख़ुशि हुजो आबाद हुजो हमेशह गुलनि जा टेकंदा टणंदा रहो इहा ई मुंहिंजी अव्हां दोस्तनि जे लाइ दुआ आहे त दोस्तो वरी मिलंदासीं नेक्स्ट वीडियो जे लाइ
मां तव्हां दोस्तनि जो तमामु थोराईतो आहियां। अञा जेकॾहिं को दोस्त मुंहिंजो हिन वीडियो में अञा ताईं मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब न आहे कयो त उन दोस्त खे मां इहा गुज़ारिश कंदुसि त जल्दी जल्दी में मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे वठे। सब्सक्राइब करण खां पोइ बेल वारे बटन खे बि दॿाए छॾे त जीअं मुंहिंजे अचण वारी वीडियो जो नोटिफिकेशन अवां दोस्तनि ताईं अवां पिरी प्यारनि ताईं आसानी मिली सघे। त दोस्तो हींअर असीं ॻाल्हि बि कईसीं जेका सीरियल आहे सिज ग्रहण। जी हाँ, सिंध टीवी जे उहे तमामु बहितरीनु जेको सीरियल हलनि थो पियो, जेके तमामु इंडिया जे ड्रामनि खे कापी करे रखियो वञे थो पियो। जीअं चंड ग्रहण मशहूरु थियो, हींअर सिज ग्रहण आहे। सिज ग्रहण हिकिड़ो अॻु में बि जेको आहे उहो हली चुको आहे यूट्यूब ते, तमामु बहितरीनु हिकिड़ो ड्रामो हो। उहो बि उन में बि इहे साॻई एक्टर हुया, थोरा थोरा चेंज आहिनि बहरहाल, ऐं तमामु बहितरीनु हिकिड़ो ड्रामो इहो अव्हांखे ॾिसण में मिलियो आहे। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टेकंदा टणंदा रहो। तमामु दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह करे ख़ुशि हुजो, आबाद हुजो, हमेशह गुलनि जी टेकंदा टणंदा रहो। इहा मुंहिंजी अवां दोस्तनि जे लाइ दुआ आहे त जुदा न फिदा पाकिस्तान ज़िंदाबाद। जीअं लतीफ़ जी नगरी, जीअं सिंधी आहे मारवाड़ा, जीअं सिंधी आहे ॿोली, जीअं सिंध में रहंदड़ तमामु ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ सिंधी, पंजाबी, उर्दू, बिरोइकी, बलोची, मारवाड़ी, थरी, जेके बि ॿोलियूं ॻाल्हाईंदड़ सभई आबाद हुजनि। अल्लाह हाफ़िज़, अल्लाह अव्हांखे ख़ुशि रखे।